फ़अख़बिरनी अनिल एहसान, एहसान छा आहे साईं? एहसान छा खे चइबो आहे? ईमान जे बारे में ॿुधायो। हाणे ॿुधायो एहसान छा आहे? असां सम्झंदा आहियूं शायदि कंहिंजे मथां का भलाई करे छॾियो इहो एहसान आहे, असांजे नज़र में इहो एहसान आहे, कंहिंजे मथां भलाई करे छॾियो इहो एहसान आहे। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि एहसान जे बारे में? फरमायूं अन तअबुदल्लाह कअन्नका तराह फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। एहसान हिन खे चइबो आहे, एहसान हिन खे चइबो आहे अन तअबुदल्लाह, अल्लाह जी इबादत ईअं कर, अन तअबुदल्लाह अहिड़ी अल्लाह जी इबादत कर कअन्नका तराह, ॼण त पंहिंजे रब खे साम्हूं ॾिसी पियो थो। जॾहिं निमाज़ में बिही, इबादत में बिही, अहिड़ी इबादत कर, अहिड़े ख़ुशूअ सां, अहिड़े ख़ुज़ूअ सां, अहिड़ी आजीज़ सां बि ॼण त तूं पंहिंजे रब जो दीदार पियो थो करे। अन तअबुदल्लाह कअन्नका तराह। अगर इहो दर्जो तोखे हासिल न आहे, कम अज़ कम ही त सम्झजां फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक। अगर तो में इहा ताक़त कान्हे, तो में उहो मारिफत वारो दिली नूर कोन्हे को, रब खे ॾिसी कोन थो, त पोइ कम अज़ कम ईअं सम्झजां त तुंहिंजो रब तोखे ॾिसे पियो, तुंहिंजो अल्लाह तोखे ॾिसे पियो थो, ओड़ी इबादत कजां। त पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एहसान खे इबादत ॾे वरायो। त असल में एहसान इबादत आहे, ऐं ख़ुशू ख़ुज़ू वारी ख़ालिस नियत वारी, इन खे एहसान चयो वेंदो आहे।